सिंध बॉयज़ स्काउट्स एसोसिएशन खैरपुर पारां गोडा हायर सेकेंडरी स्कूल में तालके सूबेदारो जे उस्तादनि खे स्काउट लीडर कोर्स जो हिकु हफ़्ते जो तरबियती कैंप जी इख्तितामी तकरीब थी गुज़री, जंहिंमें डिस्ट्रिक्ट स्काउट्स कमिश्नर ऐं DEO सेकेंडरी अब्दुल समी भंबरो, TO सूबेदारो जावेद राजपर, TEO तालीम खैरपुर मुख्तियार अहमद सोलंकी, अतीकुर रहमान मेमण, मोर टांवरी, अमानुल्लाह चन्नो, मंसूर उजण, इरशाद अली, दाइम जोगी, लियाकत मल्ला, गस्टा अगवाण, जमालुद्दीन शर, मुनीर अहमद खोड़ो समेत उस्तादनि ऐं स्काउट्स ट्रेनिंग कंदड़नि शिरकत कई, जॾहिं त DEO तालीम अब्दुल समी भंबरो स्काउट ट्रेनिंग कंदड़नि में सर्टिफिकेट तक़सीम कया। उन मौक़े ते DEO तालीम अब्दुल समी भंबरो ख़िताब कंदे चयो आहे त स्काउट्स जे तरबियत वारो शानदार प्रोग्राम मुनक़िद करणु जस ॾियां थो। स्काउट्स जी तरबियत तमामु ज़रूरी हुजे थी। उस्ताद तरबियत हासिल करण बाद पंहिंजे इदारे स्कूली शागिर्दनि खे पिणु अहिड़ी तरबियत ॾियनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।